सेप्को सीता रोड जे मुलाज़मन जी जिबरी बरतरफ़ निजकारी ऐं नाइंसाफ़िन ख़िलाफ़ सख़्त एहतजाज। सीता रोड खां रिपोर्ट करे रहियो आहे सैयद इज़हार हुसैन। ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर यूनियन जे सरवाण अब्दुल लतीफ़ निज़ामानी जे सर ते सेप्को सीता रोड जे मुलाज़मन पारां जिबरी बरतरफ़िन निजकारी पेंशन रूल्स में तब्दीली ऐं नाइंसाफ़िन ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज जी अगवानी सेप्को सीता रोड जे चेयरमैन रबनवाज सोलंकी, वाइस चेयरमैन निसार अहमद बुघियो, सेक्रेटरी दिलशाद अली सोलंकी ऐं ज्वाइंट सेक्रेटरी मेहरान अली मेमन कई। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी वापडा जे पॉलिसियुनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। मुलाज़िमनि जो चवणु हो त वापडा जी निजकारी पेंशन निज़ाम में रदोबदल, नई भर्तियुनि ते पाबंदी, टीएनपी टूल्स एंड प्लांट जी खोट ऐं कमु कंदड़ अमले जी घटिताई सबबि मुलाज़िमनि खे सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। उन खां अलावा इदारती नाइंसाफ़िन ऐं जिबरी बरतरफ़िन सां मुलाज़िमनि जो रोज़गार ख़तरे में आहे, जेको कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त वापडा जी निजकारी जो अमल फौरी तौरु रोकियो वञे, पेंशन रूल्स जी तब्दीली वापसि वरिती वञे, नई भर्तियुनि जो अमल जल्द शुरू कयो वञे ऐं मुलाज़िमनि जी जाइज़ हक़नि खे यकीनी बणायो वञे। हुननि ख़बरदार कयो त जेकॾहिं संदन मुतालबा न मञिया विया त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।